जी दोस्तों, अॼुकल्ह असां वटि ॾिसो था नएं नएं क़िस्म जा फ्रॉड पिया हलनि। उन मां वरी हिकिड़ो ही बि असांजे अखियुनि जे अॻियां वीडियो गुज़रियो। सो हीअं बि अॼुकल्ह फ्रॉड हले थो। अचो त असांखे कमेंट ज़रूरु ॿुधाईंदा। केर जाना? हाँ अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केर मायो की आयो? असा सिमा विकणाऊ था, सिम वठो। न बाबा छा सिम आगे गणवन सिम वठो सिम छा कंदा थियूं? असा ऑफर देऊं था, सिम सां गॾु 1000 रुपया भी देऊं था। हो हाँ, और हुन में महीने जो पैकेज भी अथव, कॉल जो भी है, नेट जो भी। हो हाँ। ओए वडी ऑफर ॾिनई। कढी दे हिकिड़ी सिम। कार्ड ॾियो पंहिंजो। कढी दे 1000 बैलेंस ॾींदो रोक ॾींदो? रोक ॾींदासीं तव्हांखे। अरे कंपनी चरी लगे थो। हे वठो, ए 1000 रुपयो इहो सिम। ठीक है, मौजू कयो 5000 मिनट ऐं 2 लाख एमबी भी अथव। अरे टकाई छॾी मैडम। पूरा महीना हलाए दवा कर असांखे। तू इनजा कम कंदिया? हाँ, घणी पगार दी? 2 लाख पगार थी। बुढ़ी मारा वाचा रनू 2 लाख खणन जो वाजी बड़ा। अच्छा लो अदी अच्छा अदी मानू सफा भलो लगे पे इनके बी ऑफर त ॾिनी ना है। बी ऑफर केड़ी? कार वारी। हाँ, अदी मानू वाकई भलो वा, इनके फायदो दियूं। अच्छा वरी केरा बा चाचो बाचे में मां न मोटाई न मां न बाप दीदी तो पर अदा मुझी गाल त बुध मुआजरत सा असा मोटी आया से तहां जे फायदे जे लाइ मोटी आया हूं। अलाए मां जो छे में मोटाना है वरी केड़ो फायदो? ना ना सिम ना मोटाणा आया हूं। एकड़ी ऑफर आ असा वट। वरी केड़ी ऑफर आ? ऑफर इयो है जो तहां जेकर असा के 20000 दींदा वे ना त कंपनी तहां के महीने जो 1 लाख रुपया दींदी। फुल बिना हां। जेकर तहां असा के 3000 दींदा वे त कंपनी महीने जो तहां के 1.5 लाख भी दींदी ऐं गाड़ी जी चाबी भी दींदी। ओए टका जडो कसम। हां, कोशिश कयो। अरे गाड़ी वरी चोरी थी वने, पेट्रोल महंगा या को लीको कढी वने, पो यो 2 लाख वारी चई थी। 20000 दींदा वे ना हाँ। त तहां के महीने जो कंपनी 1 लाख रुपया दींदी। उल मां ॾिसां घर ॾिसी जा मां आहिनि पैसा या हाँ, लाख वारी। वञो कोशिश करे अचो। अल्लाह करे थी वञे, वीचारे जो फायदो थी वेंदो। मैडम जी सॼे घर में जेको आहे असां वटि 20000 न, पोइ या लख वारी ऑफर जेको आहे मुंहिंजी कार। फायदा भी त तुंहिंजो ही है ना। शाबाश चव। तहां कोशिश कयो, जेकर तहां 3000 करे ॾींदा वे त तहां के गाड़ी भी मिलदी और 1.5 लाख रुपया भी महीने जो मिलदो। न गाड़ी मां सिखियल बि न आहियां, वरी केरु संभाल करे गाड़ी जी पेट्रोल केरु विझे? लख असांखे मिले महीनो उहो भलो आहे। इनमें फायदा भी त तुंहिंजो ही है ना। अब गाड़ी मां न हलाइणी जन बस। अच्छा, तहां गाड़ी के छॾियो, तहां पंहिंजो कार्ड ॾियो ऐं हिकिड़ी तस्वीर भी पंहिंजी कढण ॾियो। हा भली ठीक आहे, वरी तहां जो फार्म ठहंदो, उहो फार्म असां तहां के ॾींदासीं। हा ठीक आहे। बी थोड़ो बी। हाँ हाँ ठीक है, कार्ड जी कॉपी भी दियो। यो ये फोटो छिक्यो ए दा ए वठो। अला कंपनी के वाधाई दो, शाबाश चव बाबा। गरीब असां भाई तव्हां जी मेहरबानी, तव्हां पंहिंजो कीमती वक्त असां के ॾिनो आ। न वेवा मानी जो टाइम हुयो। न वॾी मेहरबानी तव्हां जी। हाँ बस मौला वाधाई दो। महीने के पोइ तव्हां के 1 लाख रुपया मिलदो। ठीक है, यो घर जी एड्रेस ही आ थी बस। हाँ, फार्म वरी संभाले रखजो। ठीक है ना? हाँ ठीक है, बाय ठीक है, बाय। अल्लाह हाफिज। अल्लाह हाफिज। केरा जट यो दर बन दो छा भला? चाचे छुम्या ब्या जदी नीचे जने बगा निकल दे शई बाल दरवाजो खलकायो था। सुन्या तुरड़े परची असां पैसे वाला असांखे ॻाल्हाइण ई नथो वणे। सुञे माण्हू जो हले ॾे। ओ बाबा गाल त ॿुधे। अरे न ॿुधो न तूं आहे कहिड़ी धीरज केरु आहे? मां तोखे सुञाणाई नथो। असां पैसे वारा परची ना एॾो फुंडी जॻह मसलो छा आहे तो छा? पैसो ॻाल्हाए थो परची हल। पैसो ॻाल्हाए त मुंहिंजी ॻाल्हि ॿुध पोइ तूं
बाबा छा ॿुधाए छा भौंक दे छा ॻाल्हाईंदे ओ ॿुधाए थाने ता फोन आयो आहे जे ॿ मायूं तव्हांजे ॻोठ में आयूं छिमन जे नाले ते फुरी जी वजूनी ना चूनो हली वञो छे जे ॻोठ वारनि खे ॿुधाए मां हिकु ॻाल्हि में वञे ॿुधायां थो तोखे ॿुधाइण जो ख़्यालु कर मथां अचनि थोरे मायूं फुले वञनि कान न खपे वञनि आराम सां भराए छॾियो दा पोइ असांजो कमु लही वई छाजो पालम भलाई हुई ये ॿ मायूं आयूं जे बाक़ी मूंखे सिम ॾिनो 1000 रुपयो ॾिनो वरी हुन खां पोइ आयूं 20,000 जे महीने में लख ॾींदा 20 ॾिना हनी ई न चूनो वियासीं 5 मिंट पहिरियों काथे वई पहिरियों काथे वई दिमाग़ पहिरियों अची ॿुधायां तॾहिं मां 20,000 कमु लही वियो आहे पोइ थाने तो फोन आई आहे ठक बि त मां जेको पुछां वॾियूं फिल्म आयूं मायूं